हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके घुरायो। पान करीमन फरमायो छो पियंदो वा जासूसा मुखबरा। अर्ज कई मुंहिंजा प्यारा महबूब न को जासूस आया न को मुखबर आया। दिलबर गाल असल में ही आ त तुंहिंजो चेहरो मुबारक मूंखे ॾाढो वणंदो आहे। तू वणंदो आहे, तुंहिंजी गुफ्तार पसंद आ, तुंहिंजी रफ्तार पसंद आ। मुंहिंजे प्यारे महबूब जा गुलामो खुदा जो कसम हजरत अबू बकर सिद्दीक तो फरमाए अल्लाह ताला जी जात बाबरकात मदीने वाले मीर के एडो हसीन बनायो हो, एडो खूबसूरत बनायो हो जे माण्हूअ जे चेहरे में मुंहिंजा महबूब पाक हींअर रुगो निहारींदा हा उन माण्हूअ जे ॼण जिस्म मां जान निकिरो वेंदी हुई। सुभान अल्लाह। चंद लम्हात जेला उन ते बाकायदा सख्तो तारीख एडो मुझे मुस्तफा जो हुस्न जे अवा आलमन का बुधो आ न त हजरत सैयदना अमीर उमर रदी अल्लाह ताला अनु ए हजरत सैयदना अली उल मुर्तदा शेर खुदा रदी अल्लाह ताला अनु हिनन जी मुलाकात जदे थी हजरत उवैस करनी सा। हजरत उवैस करनी रदी अल्लाह ताला अन्हु मुलाकात थिया। सवाल हजरत उवैस कया, कुछ हजरत अली का सवाल हा, कुछ हजरत अमीर उमर का सवाल हा। मुझे महबूब पाक जे गुलाम फरमायो उमर तो महबूब जो दीदार कयो वा तो हबीब पाक जी ज़ियारत कया। पान फरमा लगा उवैस ज़ियारत मां खूब कया। जदे कलमो को न पढ़ियो जहालत जे जमाने में हासो तदे बि मां हबीब के ॾिठो वा। पो जदे ईमान आंदो वा त पो नमाज मां बाद पढ़ंदो आया। पेरी महबूब पाक जो दीदार कंदो आया। मां काबे जो तवाफ बाद में कंदो आया। पेरी रसूलुल्लाह जी ज़ियारत कंदो आया। मां अमीर उमर कुरान जी तिलावत बाद में कंदो आया। पेरी पंहिंजे दिलबर जो दीदार कंदो आया। सुभान अल्लाह। सुभान। दिल चवंदी आ त उन यार जी ज़ियारत कया जे मां उमर के नमाज ॾिनी, जंहिंजे दर तां क़ुरान मिलियो, जंहिंजे दर तां काबतुल्लाह जी अज़मत मिली, काबतुल्लाह के जी सुञाणप मिली। ओ हज़रत उवैस करनी फरमायो प्यारा उमर बुदा मदीने वाले साईं जा ये जाना पिरो इब्रो मुबारक मिलियल हा या जुदा हा। तो महबूब के ॾिठो वा तोखे पतो हूंदो। हजरत उवैस करनी सवाल कयो। हजरत अमीर उमर रदी अल्लाह ताला अन्हु गौर में पइजी वया, फिक्र में पइजी वया। काफी देर का बाद में हजरत अमीर उमर फरमायो प्यारा उवैस यार मां दीदार जरूर कयो वा पर जियां तू पियो चवी इयां मां महबूब जो दीदार कोन कयो वा। इने जेला त मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक में उवे अनवारो तजलियात होंदा हा जो के मां जे लाल में ताकत कान हुई जो मुझे मुस्तफा सा अख अख में मिलाए गालाए सघे। सुभान अल्लाह। एडो महबूब जो हुस्न हो केर गालाए न सकदो हो। मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असाबी सैयदना अबू हुरैरा तो फरमाए त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक इए चमकंदो हो जी चोॾहीं जी रात चोॾहीं जो चंड चमकंदो। सुभान अल्लाह। जी चोॾहीं जो चंड चमकंदो आ।
ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो उन महबूब पाक जे चेहरे जी ज़ियारत करन यहूदी कया हबीबन करीमन फरमायो पोतो के मूसा एतरी मोहब्बता तपो तो कलमो छो न तो पढ़ी ईमान छो न तो आनी अर्ज कया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझे बे या तमन्ना आए मां ईमान आया कलमो पढ़ा पर हबीब रुकावट या आए त इस्लाम जे अंदर जेका नमाज या नमाज मुखा खान पढ़बे अगर नमाज जी माफी मिले त पो मां कलमे पढ़न जे ला तैयार आया। सुभान अल्लाह। हबीबा के अर्ज कई सुना जे नमाज जी माफी मिले त पो मां कलमो ओ इस्माइलानी जे गोठ जा मुसलमान सच बुधा नमाज के जेला पढ़बे आ चो अल्लाह जेला नमाज फर्ज के कया अल्लाह पाक कया मुझे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इया कोन फरमायो पुट मां भी नमाज पढ़दो आया नमाज अल्लाह जेला रब नमाज फर्ज कया उनमें तरमीम या तब्दीली उनमें कमी या पेशी करण वे रब पाक जे ज़िम्मेया रब पाक जी मर्जिया पर मुझे महबूब पाक इया कोन फरमायो पान करीमन फरमायो ऐ गुलाम थोड़ी कोशिश तू कर कुछ करम मां तो कया कम ठहे पवंदो। मदीने वारे साईं के चई सोना पो हाण तू जे चवे तो त पो मां ब नमाज़ू पढ़न बस इन का वधीक हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अञा हिम्मत कर अर्ज कई सोना पो अमा चौथा तमा टे नमाज़ो पढ़दस मुझे महबूब फरमायो बस ठीका पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अव्वलो आखिर है अल्लाह ज़ाहिर बातिन है अल्लाह जिस्मों में जामे है अल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाइरो नौ असहाबी कलमो पढ़ी घर ॾे रवानो थी वयो वा बे दिहाड़े आयो ज़ोहर जी नमाज मुझे महबूब जे पुछा पढ़िया असर जी नमाज नबी पाक जे पुछा पढ़िया मुझा प्यारा मुसलमान भाइरो पर चूंकि ज़ोहर ऐं असर नमाज सिर्री नमाज होंदी आ इन में बुलंद आवाज सां किरत कान कबी आ। प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं मगरिब नमाज जो टाइम चोवा इहो मुझे मुस्तफा जो असहाबी पुठा अची बीठो वा रहमतुल लिल आलमीन मुसल्ले ते बी करे जॾहिं इमामत फरमाई आ हिन नबी पाक जे ज़बान मां जॾहिं अल्लाह जे कुरान जी तिलावत ॿुधी आ नमाज ख़त्म थी उथी बी रहियो अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये 5 नमाज़ूं आहिनि पर मुझा महबूब अगर 50 नमाज़ूं हुजूं तब अवां जो गुलाम पढ़ण ला तैयार आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे महबूब छा फरमायस
पान करीमन फरमायो उहा तुंहिंजी मर्जी आ, तू 5 पढ़ी या न पढ़ी, बाक़ी तोते जेके फर्ज आहिनि से 3 नमाज़ मुंहिंजी ज़बान मां निकतो आ। तोते फर्ज 3 आहिनि, 2 नमाज़ूं पढ़ंदे त सवाब मिलंदी, जे न पढ़ंदे त इन 2 जे बारे में मुंहिंजो रब तोखां सवाल कंदो।